जी नाज़रीन पानी वक्त मौजूद आहियूं मेन रोड ते एतिरो पानी पहुची चुको आहे। पानी हिकु तो ओचितो पहुतो आहे। हज़ारे खानदान सवे दर्जने ॻोठनि जे अंदरि माण्हू हिन वक्त भी बेयार मददगार फाथल आहिनि। को रेस्क्यू सिस्टम न आहे, कुझु बि न आहे। ही माण्हू जेको सो आहे पंहिंजो माल ऐं पाण सिर बचाइण में पूरा आहिनि। अचो त हिननि खां पुछूं त साईं ॾियो हाल हितां जा चूंडियल भला तव्हां सामान वग़ैरह तव्हां कढी सघिया हो न? भाई साहब त इरिगेशन इंतजामिया चए थी त असां इतला कयोसीं पाणी अचे थो पियो। भला तव्हां पाणी जी पोज़ीशन छा था सम्झो? हो चवनि था थोरो आहे। भला डीसी दादू चए थो त तव्हां बोर्ड मुतासिरनि खे मां इमदाद पहुचायो आहे, टेंट ऐं खाधो पीतो। जी नाज़रीन हितां जे रवासियुनि जी तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं त चवनि था त डीसी दादू सवाइ हवाल कटण जे को बि कमु न करे सघियो आहे, न रेस्क्यू सिस्टम आहे, कुझु आहे। हज़ारे खानदान हिन वक़्त बि बेयारो मददगार जेके दर्जने ॻोठनि में फाथल आहिनि। बराए महिरबानी उन्हनि खे रेस्क्यू सिस्टम कयो वञे। ॿी सूरत में हज़ारे जेको जानी नुक़सान जेको सो आहे जानी नुक़सान थी सघे थो। तंहिंजे करे बराए महिरबानी जेको सो आहे बराए महिरबानी रेस्क्यू सिस्टम कयो वञे। ही गोज़े शहर जो इलाइक़ो इन वक़्तु क़यामत खां वधीक क़यामत आहे। 2010 जी जेका ॿोॾि हुई उन खां ही पाणी डबल ते आहे। डबल ते जेके दोस्त चवनि पिया त पाणी थोरो आहे, रस्तो ॾींदासूं। डीसी चए पियो त पाणी खे रस्तो ॾिनो वेंदो। रस्ते खां पाणी सिस्टम घणो आहे। बराए महिरबानी जल्द खां जल्द रेस्क्यू सिस्टम हलो कयो वञे।